अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारिजो। अॼु असीं गुफ़्तगू कंदासीं सिंध जे फ़नकारनि जी हालत। त तव्हांखे यादि हुआ कि फ़नकार कसम पुरसी वारी ज़िंदगी गुज़ारीनि था, किन खे फ़न जो उहो जेको आहे सिलो नथो मिले। सरकार जो सक़ाफ़त खातो मौजूदु आहे जेको फ़नकारनि जी सार लाइ। तो अॼु असीं कोटड़ी सिंध जो तारीख़ी शहर आहे, सिंध जो तारीख़ी शहर जेको इल्मी अदबी माण्हुनि जो शहर, फ़न जी दुनिया सां तमामु वॾा माण्हू हिन शहर सां तालुक़ु रखनि था। अॼु कोटड़ी में असीं मौजूदु आहियूं। असांजो सिंध जो नाले वारो फ़नकार राहिल अहमद जोखियो। राहिल अहमद जोखिए जे असीं घर आया आहियूं। ही बरसातूं जेके मुसलसल 3-4 ॾींहं जेके पयूं, बरसाति सॼी सिंध खे ॿोड़े छॾियो। कोटड़ी शहर में बि पाणी बीठल हो, पर राहिल जो जेको ही घर हिकिड़ी कमरे वारो ही रूम तव्हांखे ॾेखारियां पियो। पंहिंजे कैमरामैन खे चवंदुसि ही रूम ॾेखारे त ही बरसाति में रूम जी सॼी छित जेकी किरी पई, डैमेज थी वई। हाणे छित जा चापोड़ा किरी पिया। संदसि हिन में नंढड़ो जेको आहे उहो रांदि पियो कयो ऐं संदसि घर वारी उहे बि माना हिन में ज़ख़्मी थी पिया। पाण जेको पंहिंजी मदर ऐं ॿियनि सां गॾु, पंहिंजी अमर सां गॾु ॿार जेको आहे बीठल हो विरांडे में, इन जे करे बची विया ॿिया सभई ॿार। ई सॼो किरियो, सॼो सामान जेको बि उहो बि डैमेज थी वियो आहे। संदसि खां पुछा करियूं था त हीअ जेकी सूरत हाल कीअं पैदा थी, राहिल कीअं थी पैदा थो ॿुधायो? वॾी महिरबानी साईं, तव्हां आयो ऐं असांजी सार लधी। असल में ही मुसलसल जेके बारिशूं हलियूं, इन बारिशुनि में छा थियो जो छो जो ही टिमे पियो, असांखे बि आइडिया कोन हो त एॾो वॾो माना मसइलो थी वेंदो। छो जो मुंहिंजो नंढड़ो मासूम आहे 5 सालनि जो, ऐं कुदरती उन ॾींहुं इहो थियो जो मुसलसल बारिशुनि जे करे असां ॿाहिरि ई वेठा हुआसीं ऐं 8 बजे जो टाइम हो, जंहिंमें ही सॼी छित जेको आहे तव्हां ॾेखारी ही माना खुली वई आहे। ऐं सोर्सिस न हुजण जे करे माना ही मुंहिंजे लाइ त माना वॾो माना मसइलो आहे त मां पंहिंजे ॿारनि खे कीअं माना फैसिलिटेट कयां। DC जाम शुरू या हितां जी सरकार या हितां जा इंतिज़ामी अमलदार आहिनि या उन सां गॾोगॾु सक़ाफ़त खाते कंहिं राब्तो कयो या कंहिं फ़नकारनि जी जेकी तंज़ीम आहे उन्हनि जे किन अॻुवाण? न, बिल्कुलु अञा ताईं कंहिं बि राब्तो न आहे कयो। ऐं तव्हां पहिरियां आयो जेको आहे, तव्हांजो जेको आहे सिंध अफेयर डिजिटल चैनल आहे, उन्हनि असांजी मालिकी कई आहे, उहो आया आहिनि असां वटि। बाक़ी मां रिक्वेस्ट कंदुसि DC जामशुरो साहिब खे ऐं वस वारनि खे त ही मुंहिंजी जेको आहे का सपोर्ट कई वञे, सार लधी वञे सिंध जे फ़नकारनि जी। मां हिकु पढ़ियल लिखियल फ़नकार आहियां। जीअं त असांखे 2023 में म्यूज़िक टीचर जा ऑर्डर्स मिलिया ऐं असां मुसलसल उहा जदोजहद कयूं था पिया त असांखे जॉइनिंग ॾिनी वञे। असांखे ऑर्डर जेके आहिनि उहे, अच्छा, उहो ऑर्डर बि कैंसिल थी विया, न मिलिया? को ऑर्डर्स कैंसिल न आहिनि थिया। हाणे त असां वटि जॾहिं असां जेको आहे उते एहतिजाज रिकॉर्ड करायोसीं कराची प्रेस क्लब ते, त इहो चवण जो मक़सदु ईअं आहे त असां वटि हिकिड़ो परमानेंट सोर्स हुजे हा। त अॼु मे बी इहो आहे त मां सरकार खां पंहिंजे गीत जे ज़रिए कहिड़ी मदद पुकार कंदा, थोरो ॿुधाइजो। लतीफ़ सरकार जो हिकिड़ो शेर आहे, उहो मां कोयारी में जेको आहे न तव्हांखे ॿुधाईंदुसि। ला 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 हो ला वो कंदी वत मता वो विसारी ला रंधन मथे रत हार तपसी हो तके म्या जिए लतीफ़ शल सिंधड़ी आबाद हुजई। मोही स्पेशली जेको ही चयो आहे इन जो इहो आहे त वो कंदी वत मता वो विसारी। लतीफ़ सरकार तो चए त तूं बसि अलाह खे ऐं जेको आहे न पंहिंजे मिशन खे, पंहिंजे जेको एम आहे उनखे बसि माना पोयां लॻो रहियो। त असां फ़नकार माना ॾुख जेके तव्हां विसारियो, घर किरी पियो आहे, छित किरी पई, माना विसारियो कोन पिया फ़न खे, बसि इनखे लॻा पिया आहियूं। ऐं रंधनि मथे रत जेसिताणी पेरनि मां रत न वही वञे तेसिताणी बि नाहे बीहणो। त ही मौसीक़ी जी ख़िदमत कयूं पिया। स्टूडियो आहे, मुख़्तलिफ़ चैनलनि ते इंटरनेशनली परफॉर्म कयो आहे, पर असांजी हालत तव्हांखे कैमरा जी अख तां नज़र ईंदी हूंदी। बज़ाहिरी त वॾी ग्लैमर वारी लाइफ हूंदी आहे असांजी, पर बेसिकली आर्टिस्ट असां बसि तव्हांजे साम्हूं बसि छा चऊं। राहिल जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी, राहिल जो स्टूडियो हेठि बि आहे, उहो बि ॾेखारींदासीं। राहिल जो घर तव्हांखे ॾेखारियोसीं। हींअर घर सॼो सामान ॿाहिरि पियो आहे। हीअ तव्हांखे ॾेखारियां थो, हिन जो ड्रेसिंग जेको आहे उहो सॼो सिस्टम हिते पियो आहे। उन सां ॿाहिरि जेको बेड सॼो उहो बि जेको टुटी वियो आहे, कुर्सियूं, हीअ सॼो घर जो सामान विखिरियल आहे। छो त कमिरो ई जॾो
जेॾी महिल किरी पियो आहे छित किरी पई आहे त यकीनन आउं सम्झां थो पाण महफ़ूज़ थिया आहिनि, संदसि ॿार बि, इहा बि शुक्र आहे। पर हाणे हिते गुज़ारिश इहा कयूं था असांजे सकाफ़त खाते से ज़ुल्फ़िकार अली शाह खां, ऐं हुन सां गॾोगॾु DC जाम शोरो सां मुतालबो हिन जो आहे राइल जो खे जो त सरकार वस वारा जेके मदद कनि त संदसि छित जेकी आहे उहा ॿीहर ठही वञे रास्ते, उहो सरकार उन जी मदद करे। जो फार्म घोटिया जनतार में अतब मिस्री तोड़े खंड तब मटन भाया तोड़े घोट दे वाह वसार मत जो सिगार तुझी जिया में सोनो हार ही घोट भले भले जंग जोटी अज सिंध जे सूरमन जंग जोटी अज सिंध जे सूरमन जंग जोटी अज सिंध जे सूरमन गीत वायु गज़ल गीत वायु गज़ल गीत तिन लय लिखा हिन जन्म हुन जन्म लय वचन तो कया हिन जन्म हुन जन्म लय वचन तो कया माज देवी हुजा माज देवी हुजा ओ सिंधे तू जो पिया हिन जन्म हुन जन्म लय ओ सुहुणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पथरा लखन में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पथरा लखन में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू टोपी अजरक पटे को हारी बलो मियां टोपी अजरक पटे को हारी आहे सिंधने जी सुञाण होया आहे असांजी सुञाण होया सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पथरा लखन में सुहिणा माण्हू